أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وذروا ما بقي من الربا إن كنتم مؤمنين، فإن لم تفعلوا فأذنوا بحرب من الله ورسوله، وإن تبتم فلكم رؤوس أموالكم لا تظلمون ولا تظلمون، وإن كان ذو عسرة فنظرة إلى ميسرة، وأن تصدقوا خير لكم إن كنتم تعلمون، واتقوا يوما ترجعون فيه إلى الله ثم توفى كل نفس ما كسبت وهم لا يظلمون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला व्याज जे मुतालिक़ बयान फरमायो हो त व्याज हराम आहे ऐं व्याज जी रक़म कॾहिं बि बरक़रार न रहंदी आहे। अल्लाह ताला इहो ऐलान करे क़ुरान पाक जे अल्फाज़नि में दुनिया जे माण्हुनि खे ॿुधाए छॾियो त व्याज वारी रक़म खे असां हर हाल में ख़तमु कंदा आहियूं, सदके ऐं ख़ैरात में ॾिनल रक़म खे असां वरी वधाए पाले वॾो कंदा आहियूं। ऐं व्याज हराम आहे, वापारु हलाल आहे। पोइ क़ुरान पाक जूं इहे आयतूं जॾहिं नाज़िल थी चुकियूं त एतिरे ताईं त ख़बर पइजी वई त व्याज हराम आहे, व्याज जो कारोबार न कयो ऐं मथकी जेका वाधारी रक़म वठो था उहा हराम आहे, न वठो। पर कुझु अञा ॻाल्हियूं खपनि पियूं, वज़ाहत घुरिजे पई त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ॾेती लेती वापार जी व्याज वारे तरीक़े ते कई आहे या सूदी व्याजी कारोबार कयो आहे, क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल थी वियूं, आइंदह जे लाइ उहो कारोबार व्याज जो न कंदो। पर जेका रक़म ॾेई चुको आहे उहा वठे, जंहिं रक़म ते हिन व्याज लागू करे छॾियो आहे उहा वठे हिन भेरे, आइंदह जे लाइ न कंदो। या उहा रक़म बि वई मूर भला वठे या उहो मूर बि वियो, छा करे कुझु वज़ाहत बाक़ी हुई त पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे। हीअ आयतूं अल्लाह तबारक व ताला हुन वक़्तु नाज़िल फरमायूं। हाणे हिननि आयतुनि जे नाज़िल थियण जो जेको सबबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, शान नुज़ूल चइबो आहे अरबीअ जे इस्तिलाह में, त हिननि आयतुनि जे नाज़िल थियण जो सबबु कहिड़ो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मके खां हिजरत कए मदीने जे तरफ़ वए 9 साल थी चुका हुआ। 9 सालनि में इस्लाम काफ़ी मज़बूत थी चुको हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ताक़त क़ुव्वत मज़बूत करे चुका हुआ, काफ़ी सारियूं जंगियूं लड़ी चुका हुआ, माल गनीमत माल फै काफ़ी हासिल करे हिकिड़ी क़ुव्वत बहाल करे चुका हुआ। ऐं हेॾां मके जे अंदरि बि जेको काफ़रनि जो ज़ोर हो ताक़त हुई उहो टुटी चुको हो। हता कि मके जे अंदरि जेके मुस्लमान रहंदड़ आहे उन्हनि जो निगरानी करण वारो हिकिड़ो अमीर बि मुक़ररु थी वियो। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण अञा मदीने में रहनि था। हाणे मके जे अंदरि 2 क़बीला हुया जेके मशहूरु आहे, हिकिड़ो बनु सक़ीफ़ क़बीलो, ॿियो बनु मुग़ैरा क़बीलो। इन्हनि में सभिनी खां ज़ोर ते वापार ऐं कारोबार व्याज जो बनु सक़ीफ़ क़बीलो कंदो हो। मके में मशहूर मारूफ़ क़बीलो जेको व्याज जो कारोबार कंदो ऐं उहे गैर मुस्लिम ॿई क़बीला मुसलमान कोन आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 9 साल जॾहिं मदीने में रहंदे थियो, 9 हिजरीअ में इहो बनु सक़ीफ़ क़बीलो मुसलमान थियो ऐं हेॾां बनु मुग़ीरा क़बीलो बि मुसलमान थियो।
ऐं क़ुर पाक जूं आयतूं बि नाज़िल थी चुकियूं हुयूं त बाबा व्याज हराम आहे, व्याज जो कारोबार न कयो। पोइ इन बनू सकीफ़ कबीले वारनि एतिराज़ कंदे चयो हो इनमल बयु मिस्लु रिबा, वापार बि व्याज वांगुरु ई त आहे, वापार मां बि माल वधंदो आहे, व्याज मां बि माल वधे थो, ॻाल्हि साॻी त आहे। चूंकि उन वक़्तु गैर मुस्लिम हुया, एतिराज़ बि कयो हुई। अल्लाह तबारक व तआला उन एतिराज़ जो जवाब बि गुज़िरियल आयतुनि में फरमाए छॾियो त बाबा व्याज वापार जहिड़ो कोन्हे को, हुन में असां हिकिड़ी शइ खपाईंदा आहियूं, उन ते असांखे मिलंदा पैसा आहिनि। वापार में व्याज में सिधी सही पैसा ॾेई करे पैसा वठंदा आहियूं, जिन से साॻीअ ते वाधारो वठंदा आहियूं सो हराम आहे। उसूल अलॻि अलॻि पियो आहे, सम्झायो वियो। पर बकाया रक़म व्याज जी जेका आहे वठिजे न वठिजे इन ते मसालो बाक़ी हो। हाणे 9 हिजरी में जॾहिं इहे ॿई कबीला मुस्लमान थी विया, बनु सकीफ़ कबीले जो काफ़ी सारो वापार सूदी व्याजी कारोबार बनु मुग़ीरा कबीले सां थियलो ऐं ही ॿई कबीला मुस्लमान थी विया। मुस्लमान थियण खां पोइ बनु सकीफ़ कबीले वारनि घुर कई बनु मुग़ीरा कबीले वारनि खां त बाबा असांखे पंहिंजा पैसा त ॾियो न, जेके असांजा पैसा तव्हां ॾे रहियल आहिनि, व्याजी कारोबार हो, असांखे पंहिंजो ठीकु आहे मुस्लमान थी वियासीं, पर जेको थी चुको आहे सो त ॾियो न। अल्लाह ताला जो फरमायो फंता फलहु मा सलफ, जेको थियो सो गुज़रियो, पोइ उहो असांखे ॾियो। बनु मुग़ीरा कबीले वारनि चयो त भई हाणे मुस्लमान थी विया आहियूं, मुस्लमान जे मथां पाबंदी आहे त व्याजी कारोबार न कंदो, न वठंदो, न ॾींदो। पोइ हाणे असां उन वक़्तु वरितोसीं जॾहिं काफ़र हुआसीं, हाणे मुस्लमान आहियूं त हाणे असां व्याज वठंदासीं त न, पर जेको वरितल आहे सो ॾींदासीं बि कोन, ख़तमु। ऐं बनु सकीफ़ कबीले वारनि ज़ोर ॾिनो असांखे खपे, असांजी पंहिंजी रक़म आहे, महिनत सां कमाई, असां तव्हांखे ॾिनी आहे। हाणे मसइलो जॾहिं इख़्तिलाफ़ वठी वियो तॾहिं इहो मसइलो उन वक़्तु आरज़ी तौर ते जेको मुक़ररु थियल हो मके जो अमीर मुस्लमान साहबी, उन जे तरफ़ इहा ॻाल्हि वई त बनु सकीफ़ कबीले वारा बनु मुग़ीरा कबीले वारनि खां पंहिंजो व्याजी कारोबार पुराणे ज़माने जो जेको थियल हो उहा बकाया रक़म रहियल हाणे वठनि था उन्हनि खां, हीअ नथा ॾियनि। हाणे मसइलो कीअं हल थींदो, तव्हां हल कयो, न त जहिड़ो थींदो। ऐं अरब जहिड़े में मशहूरु आहिनि, थोरी थोरी ॻाल्हि ते विढ़ंदा त खून रेज़ियूं थींदियूं। हिन हिमत करे उहो साॻियो ई मसइलो लिखी करे मदीने मुनव्वरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न मोकिलियो। साईं हीउ मसइलो थी पियो आहे, क़ुर पाक त फ़िलहाल एतिरो मसइलो बयानु कयो आहे त व्याज हराम आहे, व्याज जो कारोबार न कयो, व्याज अलॻि आहे, कारोबार अलॻि आहे, हिकु जहिड़ो न सम्झो। पर जेके रक़मूं व्याज जूं बकाया रहियल आहिनि हाणे उन्हनि जो छा कजे, इहा ॻाल्हि क़ुर पाक अञा वज़ाहत सां बयानु न कई आहे। साईं जन ॿुधाइनि उन सवाल लिखी मोकिलियो। जॾहिं मदीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि इहो ख़त पहुतो, उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वज़ाहत कंदे हीअ आयतूं क़ुर पाक जूं ॿुधायूं। ॼण त जिब्राइल अलैहिस्सलाम उन वक़्तु इहा आयतूं खणी आयो, छा चवणु लॻो, या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह, हे ईमान वारो अल्लाह खां डिॼो, वज़रू मा बक़िया मिन रिबा, छॾे ॾियो उन रक़म खे जेका व्याज जी तव्हांजी बाक़ी रहियल हुई, बकाया रक़म व्याज वारे खे छॾे ॾियो। साईं छॾे ॾियूं, इन कुंतुम मोमिनीन, क़ुर पाक फरमायो जे मोमिन आहियो त असांजो चयो वठो, छॾे ॾियो बसि। मोमिन आहियो त बकाया रक़म व्याज वारी छॾे ॾियो। चलो साईं छॾे ॾिनीसीं, व्याज वारी रक़म छॾे ॾिनीसीं। साईं मूर पंहिंजो असुल रक़म जेका ॾिनीसीं, लख ते 15,000 वठूं पिया साल ते या महीने ते 6 महीननि ते, साईं उहे 15 मचा नथा वठूं, मचूं व्याजो, असुल रक़म त वठूं। मसइलो सम्झाइण जो पहिरियों ई अल्लाह ताला फरमायो त जे मोमिन आहियो त बकाया रक़म व्याज जी छॾे ॾियो। पर यादि रखो, फ़इल्लम तफ़अलू, जे नथा छॾियो, रक़म वठो था उहा, फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही, पोइ तयारी कयो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग जी, तयारी कयो बसि। हाणे दड़को ॾिनो वियो, जे नथा इहा व्याज वारी रहियल बकाया रक़म छॾियो त पोइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग कयो। दड़को जो मिलियो त सभिनी हथ खणी डरा कया, साईं बकाया रक़म छॾी दे बसि। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जेको जंग कंदो किथे खटंदो, बीही कोन सघंदो। अल्लाह जी ताक़त काइनात सॼीअ खां मथे आहे, साईं असां छॾीसीं।
वइन तुबतुम फलकुम रुऊसु अम्वालिकुम। हाणे जॾहिं ही तौबा ताइब थी पिया त साईं वाधारी रक़म नथा वठूं, छॾीसे बसि। छो त कॾहिं कॾहिं व्याजनि जो इहो ई दुनिया में तासुर हूंदो आहे न, ज़ोर हूंदो आहे। अब असां पैसा ॾिना आहिनि पंहिंजा, साल गुज़रियो आहे यार, साल में हिननि पैसनि ते मां महिनत कयां त मूंखे एतिरो त नफ़ो मिले ई मिले। हाणे मुंहिंजो हक़ आहे, मूंखे ॾे न। कीअं कोन ॾींदे, वठंदुमि तोखां हराम में। इहो सिधो सिधो हुननि वटि बि हलियो। अलाह ताला तॾहिं तड़को ॾिनो त न त अलाह सां जंग था जोचियो। हिननि तौबा कई। अलाह से फरमायो वइन तुबतुम, चलो जेकॾहिं तव्हां तौबा थिया आहियो, तौबा ताइब थिया हो, वाधारी रक़म नथा वठो, फलकुम रुऊसु अम्वालिकुम। हा पोइ तव्हांजी असुल रक़म तव्हांजो हक़ आहे, उहो तव्हां भले वठो। पंहिंजो मूर वठो, वाधी न वठो, मूर पंहिंजो वठो, उहो तव्हांजो हक़ आहे। ला तज़लिमून वला तुज़लमून। यादि रखो, मूर वठण में न ज़ुल्म कयो इन्हनि ते जिन खे ॾिनो अथव व्याज, व्याज वारी रक़म ॾिनी अथव, न इन्हनि ते ज़ुल्म कयो, न असां तव्हां सां ज़ुल्म कंदासीं। माना दुनिया जो चरखो आहे इहो। बुराई कंदव त बदिले में बुराई थींदी, ज़ुल्म कंदव त ज़ुल्म तव्हां ते बि थींदो। अलाह से फरमायो ला तज़लिमून वला तुज़लमून। इन्हनि खां मूर रक़म पंहिंजी वठण में ज़ुल्म न कयो त पोइ तव्हां ते बि ज़ुल्म न थींदो। साईं मूर वठण में वरी कीअं ज़ुल्म थींदो आहे? तव्हां मथां फूल सूल ॾेई करे पोइ हुनखे चओ त लख ते भला 20,000 या 15,000 तूं कोन थो ॾे मथे, भला ॿ त ॾे न, केतिरे त ॾे, भला ॿियो न त भला जेको किरायो करे आयो थो ॾे उहो त ॾे। कंहिं न कंहिं तरह सां तव्हां माना टल सल चालाकी करे जीअं दुनिया में हलंदो आहे कमु, अब जेतिरा भेरा थो ॾे, जीअं तपेदार कंदो आहे त भला ॿियो नथो ॾे त भला किरायो त ॾे न। या पुलिस वारा चवंदा आहिनि भला ॿियो कुझु नथो ॾी त भला गाॾीअ जो तेल त ॾे न। कंहिं न कंहिं बहाने सां वठंदा आहिनि। या जीअं प्लाटनि जो ब्रोकरनि वारो कमु हूंदो आहे, उहे बि कंदा आहिनि। अलाह तबारक व तआला फरमायो व्याज जे रक़म ॾींदड़ माण्हुनि खे ला तज़लिमून, मूर वठो, इन मूर वठण में चालाकी करे घटि वधाई करे ज़ुल्म न कजो, वला तज़लिमून, तव्हां ते बि ज़ुल्म न थींदो। साईं नऊज़ बिल्लाह, माण्हू त माण्हुनि सां ज़ुल्म कंदा आहिनि, अलाह ताला जी ज़ात बि ज़ुल्म कंदी आहे छा माण्हुनि ते? हिकिड़ो माण्हू माण्हुनि सां ज़ुल्म करे त उहो ज़ालिम थियो, रब तबारक व तआला जी ज़ात ज़ालिम त कोन्हे, कीअं ज़ुल्म कंदी? जे ही ज़ुल्म कंदा त पोइ अलाह ताला बि ज़ुल्म कंदो उन्हनि ते। इहा ॻाल्हि सम्झ में न आई। माण्हू माण्हुनि सां ज़ुल्म करे सम्झ में अचे थो माण्हू कंदा आहिनि, अलाह ताला जी ज़ात त ज़ुल्म खां पाक आहे, कीअं ज़ुल्म कंदी? क़ुर त चवे तव्हां ज़ुल्म न कयो त तव्हां ते बि ज़ुल्म न कयो वेंदो। उलमा मुहद्दिसीन हिन लफ़्ज़ खे वज़ाहत सां लिखियो, चिटाई कई, रिवायत जे अंदरि ईंदो आहे। अलाह तबारक व तआला माण्हुनि खे फरमाए थो त पंहिंजे हक़ वठण में नरमी कर माण्हुनि सां, ऐं उन्हनि खे कंहिं बि तरह सां पंहिंजे हक़ में कमी पेशीअ जे लाइ ज़ोर ज़बरदस्ती न कर। पोइ तूं माण्हुनि खे पंहिंजा हक़ माफ़ कंदे न, क़यामत जॾहिं तॾहिं तुंहिंजे अमलनि जी तौर थींदी न त अलाह ताला तोखे बि तुंहिंजा अमल कसा पका थींदा, तोखे माफ़ कंदो। पर जे तूं हिते रियात न कंदे तोसां हुते बि रियात न थींदी। हिते तूं रियात न कंदे तुंहिंजो इहो अमल ज़ुल्म में शुमार थींदो, अलाह तबारक व तआला तोसां रियात न कंदो, अलाह ताला जो अमल इहो इंसाफ़ में शुमार थींदो। पर तोखे सम्झाइण जे लाइ इहा ॻाल्हि कई वई आहे त तूं हिते ज़ुल्म कंदे, इते ई दुनिया में अलाह तबारक व तआला को अहिड़ो माण्हू पैदा कंदो जेको तुंहिंजे मथां बि ॾाढो हूंदो। चोरनि मथां मोहर जीअं चवंदा आहियूं, जेके तोखां मूर रक़म त पंहिंजी वठंदा पर ॿीणी वठी वेंदा तोखां, रड़ाए वेंदा तोखां। पोइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे अलाह तबारक व तआला इन तरह सां इशारतनि बंदे खे सेखारियो आहे त तूं हिते ॿारनि सां नरमी कर, मां मथे ते सां नरमी कंदुसि। तूं हिते पंहिंजे हक़ वठण में दरगुज़र कर त मां बि तोसां पंहिंजे अमलनि में नेकिन निवाज़नि में खुटल सुटल हूंदा तुंहिंजा त मां बि तोसां दरगुज़र कंदुसि, न तूं ॾाढाई कंदे त मां कंदुसि। हाणे साईं ॿ मसइला हल थी विया। साईं वादी जेका हुई उहा नथा वठूं, मूर रक़म वठूं था, पर उहा हिन महिल ई ॾियनि बसि। जीअं थींदो आहे व्याजी कंदो आहे, 2 साल इंतज़ारु कयो आहे, भला वादी नथी मिले त पंहिंजी रक़म हिन महिल ॾियो बसि, हिन महिल ॾियो। अरे बाबा हिन वटि आहे ई कोन न, किथां ॾे? जे हुजे सां त तोखे उहा मचकी 15,000 ॾेई करे जान छॾाया, जीअं दुनिया में थिए थो। व्याज भरींदा था वञनि हर ॿिए 3 4 5 महीने, असुल रक़म ओतिरी पई आहे। अचे फाथा अल्लाह तबारक व तआला इन मसइले जो हल बि फरमायो, वइन कान ज़ू उसरतिन फनज़रतुन इला मैसरा। मूर रक़म ॾियण में बि जेकॾहिं ही तंग दस्तो आहे, नथो ॾेई सघेव, फनज़रतुन इला मैसरा, मोहलत ॾियोसि जेसि ताईं हुनखे वरी कुशादगी थिए, जेसि ताईं पंहिंजी असुल रक़म हासिल करे ठाहे कमाए
चीप वेस असुल रक़म आहे त पोइ उन खां वरी तव्हां घुर कयो, फ़िलहाल धर ॾियोसि, मोहलत ॾियोसि। वान तसद्दक़ू ख़ैरुल लकुम इन कुंतुम तालमून। हाणे मालदार माण्हुनि खे अलाह ताला हिकिड़ी ॿी बि तरग़ीब ॾिनी हिते, व्याज त असां हराम कयो आहे, असुल रक़म वठण जी तोखे इजाज़त ॾिनी आहे असां, पर उहो अहिड़ो तंग दस्त आहे जो असुल रक़म बि नथो ॾेई सघे, पोइ थोरी मोहलत ॾेसि। पर यार जेकर न सदको करे छॾींदेसि या न वठेसि, माफ़ करे छॾींसि, इहो अञा तुंहिंजे लाइ भलो आहे। इन कुंतुम तालमून, जेकर सच ॼाणी त तूं माफ़ कंदेसि, ख़ुदा तोखे अहिड़ा अहिड़ा अमल माफ़ कंदो जो तुंहिंजे सोच खां बि मथे, भलो अथई, माफ़ करे छॾीसि। इहा अलाह तबारक व तआला तरग़ीब ॾिनी, वठी दो, तुंहिंजो हक़ आहे। पर मिस्कीन जो आहे नथो ॾेई सघे, मुर्गो ई जे छॾे ॾेसि त ॾाढो भलो। हाणे रिवाज जे अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, व्याज जो हिकिड़ो दिरहम, हिकिड़ो रुपयो जंहिं माण्हूअ खाधो, असांजे अहकाम, असांजे तालीम मिलण खां पोइ बि न मुड़ियो, बज़िद थी करे हिकु रुपयो जेकर हिकु दिरहम व्याज जो खाधई, इहो हिकिड़ो दिरहम 36 दफ़ा ज़िना वारे अमल खां बि वधीक सख़्तु गुनाह आहे, हिकिड़ो दिरहम। ॿी रिवाज जे अंदरि ईंदो आहे, जेको इंसान जो जिस्म आहे, गोश्त आहे, जेको हराम सां पलियो आहे, सूद जे कारोबार जे वापार आमदनी मां जेको पलियो आहे, इन जिस्म जे लाइ बसि जहन्नमी खोड़ आहे जेको हिनखे साड़े, ॿी का शइ हिन जे लाइ काफ़ी कोन्हे, इहो खोड़ आहे। वरी टी रिवाज जे अंदरि ईंदो आहे त कंहिं मुस्लमान जी जॾहिं आबरू रेज़ी थींदी आहे, मुस्लमान जे ऐबनि खे उघाड़ियो वेंदो आहे, या मुस्लमान खे बेइज़त कयो वेंदो आहे, मुस्लमान जे इज़त खे ख़राब करण जे लाइ उन जे मथां अजाया इल्ज़ाम लॻाए उनखे रुसवा कयो वेंदो आहे, जंहिंखे उर्दूअ जे इस्तिलाह में आबरू रेज़ी चवंदा आहियूं, या सिंधीअ में खणी चऊं त नाजाइज़ कंहिं इज़तदार माण्हूअ खे मुआशरे में रुसवा करे बेइज़त कजे। अल्लाह ताला फरमायो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिं मुस्लमान जी ईअं रुसवाई आबरू रेज़ी करणु, इहा सूद खां, व्याज खां बि वधीक ॾोह आहे। पोइ तॾहिं त अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन आयतुनि ते ख़ुलासो बयानु कंदे फरमायो त अल्लाह ताला तरग़ीब ॾिनी आहे त इन तंग दस्त माण्हू खे, जंहिंखे तव्हां पैसा ॾिना हुआ व्याज जे रक़म सां, नाले सां, हाणे हुन खां व्याज त न वठंदो, असां मना करे छॾियोसीं, असुल रक़म वठो, नथो ॾेई सघे त हुन में बि मोहलत ॾियोसि, जॾहिं पैसा ॾियो तॾहिं वठो, पर जे हिनखे उको मुको माफ़ करे छॾियो न, तव्हांजे लाइ भलो आहे। पोइ रिवाज जे अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू दुनिया में तंग दस्त कर्ज़ीअ खे, कर्ज़ी आहे हिन जो, पर तंग दस्त आहे, मुफ़लिस आहे, ग़रीब आहे, नथो ॾेई सघेसि पैसा, पोइ जंहिं माण्हूअ पंहिंजे कर्ज़ीअ मिस्कीन खे, तंग दस्त खे मोहलत ॾिनी, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला इन माण्हूअ खे, जेको मोहलत थो ॾे, इन माण्हूअ खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजे अर्श अज़ीम जो सायो नसीब कंदो, जिते जिते चवंदा आहियूं जीअं त जिते वण न आहे उते कांडेरो बि वण आहे, क़यामत जे ॾींहुं जंहिंखे सायो नसीब थिए कख जो, इहा बि वॾी नेमत हूंदी। अल्लाह जे अर्श जो सायो हुज़ूर जन फरमायो उनखे नसीब थींदो, जंहिं कर्ज़ीअ तंग दस्त खे मोहलत ॾिनी। ॿिए रिवाज जे अंदरि ईंदो आहे त जंहिं माण्हूअ मुफ़लिस खे, हिकिड़ो कर्ज़ी तंग दस्त आहे, ॿियो इन तंग दस्त खां बि पोइ थिया वीचारो पंहिंजे खाइण पीअण में बि हलाक आहे, जंहिं हिनखे मोहलत ॾिनी, अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं उनखे मामलात जे हिसाब किताब जे तौर में, ॾेती लेतीअ में अल्लाह ताला इनखे मोहलत ॾेई छॾी। तुंहिंजा खुटल सुटल अणपूरा अमल मुंहिंजनि ॿारनि ते जो तो थोरा कया अथई, मां बि तोते थोरो हिकिड़ो करे छॾियो, चलो। टी रिवाज जे अंदरि ईंदो आहे त जंहिं माण्हूअ, जेको माण्हू न चाहे त क़यामत जे ॾींहुं मूंखे कामयाबी मिले, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला मूंखे इज़त जे निगाहुनि सां ॾिसे, त उहो पंहिंजे कर्ज़नि खे धर ॾे, अदा जॾहिं छनी तॾहिं ॾिजां, जे सम्झे थो काफ़ी मोहलत ॾिनी त मां पोइ बि नथो ॾेई सघे, पोइ जे वरी अल्लाह जे रज़ा जे लाइ माफ़ करे छॾियसि, चलो भला नथो ॾेई सघे त माफ़ आहे तोखे, बसि ठीकु आहे, त अल्लाह तबारक व तआला बि उन बंदे खे ईअं माफ़ करे छॾी।
या एॾी वॾी रियायत ॾिनी वई। पोइ अल्लाह तबारक व तआला आख़िर में तरग़ीब ॾींदे फरमायो वत्तक़ू यौमन तुरजाऊन फीही इलल्लाह, ईमान वारो उन ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहुं तव्हां सभु जो सभु अल्लाह ताला जी तरफ़ मोटाया वेंदव, अल्लाह ताला जे आॾो महशर जे मैदान में गॾु कया वेंदव, उते तव्हांजे अमलनि जी तोड़ थींदी, तव्हांजो हिसाब किताब थींदो। उन ॾींहं खां डिॼो, हिते तव्हां नरमी कयो अल्लाह जे मख़लूक़ ते, हुते रब तव्हां सां नरमी कंदो। हिते तव्हां माण्हुनि खे माफ़ कयो, हुते ख़ुदा तव्हांखे माफ़ कंदो। हिते तव्हां माण्हुनि खे ढर ऐं मोहलत ॾियो, हुते रब तबारक व तआला तव्हांखे ढर ॾींदो, मोहलत ॾींदो, माफ़ी ॾींदो, नरमी कंदो। पोइ उन क़यामत वारे ॾींहं जी हिकिड़ी सिफ़त बयानु कंदे अल्लाह ताला फरमायो सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत, इहो क़यामत जो ॾींहुं अहिड़ो आहे जंहिं ॾींहुं हर माण्हूअ खे पंहिंजी पंहिंजे कमाईअ जो पूरो बदिलो मिलंदो। हर माण्हूअ खे पंहिंजे कमाईअ जो पूरो बदिलो मिलंदो। उन ॾींहं खां डिॼो वहुम ला युज़लमून, उन ॾींहुं तव्हां ते ज़ुल्म त कोन थींदो, पर एतिरो यादि रखो जहिड़ी करणी तहिड़ी भरणी आहे। जे तव्हां माण्हुनि खे चीच चलाईंदव त तव्हां सां बि उते हिसाब सख़्तु थींदो, तव्हां माण्हू सां नरमी न कंदव त तव्हां सां बि उते ज़ाहिर नरमी न थींदी। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे बयानु करण जो तरीक़ेकार ॾिसो, क़ुर पाक हिकिड़ो हुकुम बि ॿुधाईंदो आहे, पोइ उन हुकुम ते अमल करण जे लाइ हल्का फुल्का दड़का ॾेई करे उनखे सिधो करे बीहारींदो आहे। कंहिं माण्हूअ जे नफ़्स में शिर हूंदो आहे, ट्रेड़ हूंदो आहे, माण्हू पंहिंजे ख़्वाहिशात ते पंहिंजे मर्ज़ीअ ते ज़िंदगी गुज़ारे बज़िद थी वेंदो आहे, आदी थी वेंदो आहे, पोइ न मुड़ंदो आहे, ॾोह न छॾींदो आहे, चङा कम बि न कंदो आहे। पोइ अल्लाह ताला हुनखे हल्का फुल्का दड़का ॾींदो आहे, क़यामत जे ॾींहुं ईंदे त मां बि न कंदोमांइ हिसाब, तूं हिते नरमी कंदे मां बि नरमी कंदुसि। पोइ हिन माण्हू खे इन वर वकड़ कढी करे हिनखे सिधो कयो वियो, पोइ हुनखे तरजीब ॾिनी वई त तूं उको मुको माफ़ करे छॾेसि त बि तोसां असां बि ईअं माफ़ कंदासीं तोखे। पोइ इहा तरजीब ॾेई वरी आख़िरत जे उन ॾींहं जो अल्लाह ताला आख़िर में अहिड़ो लफ़्ज़ बयानु फरमायो जंहिं ॾींहुं तव्हां सां हिसाब थींदो, हर माण्हूअ खे पंहिंजे कमाईअ जो बदिलो मिलंदो, पंहिंजे कए जो बदिलो हर माण्हूअ खे मिलंदो। उते थोरो तसवुर कर, थोरी नज़र रख, तोखे न पंहिंजे हितां वारे भुटकनि कमनि जो बदिलो उते अहिड़ो ई मिले त पोइ तूं पसंदि कंदे? ज़ाहिर न कंदो माण्हू पसंदि, जॾहिं न कंदो उते सुठे बदिले जी उमेद थो रखे त हिते बि यार सुठायूं करे। अल्लाह ताला अहिड़ी तरजीब ॾेई छॾी जो उन दौर जा अरब क़ौम जा ज़िद्दी माण्हू बि सिधा थी करे क़ुर पाक ते अमल करण लॻा, केतिरनि ई पंहिंजी असुल रक़म छॾे ॾिनी। रिवायत जे अंदरि ईंदो आहे क़ुर पाक जी आख़िरी आयत इहा आहे बेतबार नाज़िल थियण जे, वत्तक़ू यौमन तुरजाऊन फीही इलल्लाह, उन ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहुं तव्हां सभु जो सभु अल्लाह ताला जे आॾो महशर जे मैदान में गॾु थींदव, उन ॾींहुं तव्हांखे पंहिंजे कए जो बदिलो मिलंदो, उन ॾींहं खां डिॼो। इहा आयत क़ुर पाक जे नाज़िल थियण जे एतबार सां आख़िरी आयत आहे। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इन आयत जे नाज़िल थियण खां पोइ 9 ॾींहं ज़िंदा रहिया, पोइ वफ़ात करे विया। हिकिड़े ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 21 ॾींहं ज़िंदा रहिया, पोइ वफ़ात करे विया। इहा आख़िरी आयत आहे त उन ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहुं तव्हांखे पंहिंजे कए जो बदिलो मिलंदो। पोइ हिते जेकॾहिं कए जो बदिलो सुठो कंदव त उते बि तव्हांखे सुठो मिलंदो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।